नाज़रीन, अवां खे ब्रेकिंग न्यूज़ का आगाह कंदा हलूं त लखी गुलाम शाह वेझो कच्चे वारे इलाक़े में महर बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो आहे। झेड़े जे नतीजे में हिकु ॼणो मारिजी वियो आहे जॾहिं त ॿ ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। जी नाज़रीन, अवां खे ब्रेकिंग न्यूज़ का आगाह कंदा हलूं त चक वारे इलाक़े में महर बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो आहे। फायरिंग के नतीजे में हिकु ॼणो मारिजी वियो आहे जॾहिं त ॿ ॼणा सख़्त ज़ख़्मी आहिनि। लखी गुलाम शाह मां न्यूज़ लाइन 1 जो रिपोर्टर गोगीराम टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जी गोगीराम, तफ़सील खां आगाह कंदा। जी बिल्कुल, लखी गुलाम शाह वेझो चक लॻ कच्चे में महर बिरादरी जे ॿिनि धुरनि में ज़मीन जे मालिकी तां झेड़ो थी पियो। फायरिंग जे नतीजे में हिकु धुर जो 28 वरनि जो ज़ुबैर अहमद वलद शेरर महर मांझाणे महर क़तल थी वियो आहे। लाश वाक़े वारे हंधि पयल हो। इतला ते बचल भयो पुलिस पहुची करे लाश खणाए तालका अस्पताल लखी गुलाम शाह में पहुचायो वियो, जिते पोस्टमार्टम जारी आहे। ॿिए तरफ़ ॿी धुर जा 2 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में हफ़ीज़ुल्लाह महर बगड़ो ऐं कामरान महर बगड़ो खे गोलियूं लॻण सबबि सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन खे लखी अस्पताल में आंदो वियो, जंहिंखां पोइ सखर रेफर कयो वियो।